Welcome once again viewers in the program से ख़ास ताबन आहे ज़ीरा प्लस जो ताज़ो ऐं मुनफ़रिद ज़ाइको जेको ॿियो कंहिं में खिते असां वटि ॾाढा सुठा गेस्ट मौजूद आहिनि डॉक्टर प्रोफेसर नियाज़ अहमद साहब असांजे प्रोग्राम में मौजूद आहिनि इनकलाबी अहमद नवाज़ असांजे प्रोग्राम में मौजूद आहिनि भट्टी एक्सपर्ट असांजे प्रोग्राम में मौजूद आहिनि कचहरी ॾाढी सुठी हले पई सो अव्हां खां पुछंदासीं मां पुछी बि चुकी आहियां तव्हां छा था सम्झो रियलाइज़ कंदा आहियो त पहिरीं भट्टी एक्सपर्ट बिल्कुलु चेंज हुयो हाणे हिन टाइम शॉर्ट टाइम जेको बि गुज़रियो आहे व्लॉगिंग में तव्हां छा सिखियो आहे केतिरी चेंजिंग आई आहे तव्हां में? अच्छा ॾिसो लाइफ कॾहिं बि सीक्वेंस सां न हलंदी ठीकु आहे लाइफ में डाउनफॉल्स ईंदा आहिनि ठीकु आहे ऐं कोई बि आर्टिस्ट आहे न हेठि बि थींदो आहे मथे बि थींदो आहे हींअर मुंहिंजो जेको स्टेज आहे इट मीन्स लाइक डाउन चई सघूं था ठीकु आहे छो जो मां पहिरीं जीअं हुअसि हाणे उहे न आहियां पर हिन वक़्तु मूंखे इलाही कुझु सेखारियो आहे स्टार्टअप में मां गेमर हुअसि मां यूट्यूब ते एज़ अ गेमिंग कई ऐं उनखां पोइ मां स्विच कई व्लॉगिंग ते इलाही शयूं एक्सप्लोर कयूं नाउ डेज़ मां जेको स्विच कयां पियो न पंहिंजी औकात खां ई ॿाहिरि आहे त हाणे मूंखे ख़बर न आहे इहो कीअं थो थिए मे बी हिन में अलाह जी रज़ा आहे छा आहे आई डोंट नो पर शायदि अॼु जो जेको ॾींहुं आहे मुंहिंजे लाइ प्रोडक्टिव बि आहे इन में कुझु इलाही कम बि आहिनि इवन मां 5:30 बजे राति जो सुतो आहियां ऐं मूंखे वेरी बैड टाइमिंग पंहिंजी अम्मी जी दुआऊं आहिनि नाउ डेज़ डे बाय डे आई एम स्विचिंग टू पॉलिटिकल मतिलबु लाइक हेॾां मां फील्ड में वञा पियो ऐं मुंहिंजो साईं वारे ख़्यालु आहे त मां बि माण्हुनि खे अवेयरनेस कयां छो मूं वटि हिकिड़ो प्लेटफॉर्म बूस्ट आहे ऐं मुंहिंजो बसि हींअर इहो ई आहे की फ्यूचर प्लान थी सघे थो मां कोई पॉलिटिशियन थी वञा छो जो मूंखे हाणे इलाही इनसाइड ज़्यादा मतिलबु फोकस वञे पियो त अॼु जो ॾींहुं जेको आहे मुंहिंजी हिकिड़ी माण्हू सां आहे मीटिंग बि ओके ऑल द बेस्ट फॉर योर फ्यूचर ऐं असां सुठो एक्सपेक्ट कयूं था तव्हां अॻियां जेसीं ताईं बि वञो जेका तव्हां मंज़िल सोची आहे तव्हां कुझु सुठो बहितर करे सघो पंहिंजे लाइ बि ऐं पंहिंजे आस पास जे माण्हुनि जे लाइ बि अच्छा सर अव्हां खां बि पुछंदासीं असां ॻाल्हि हले पई टूरिज़म जी ॻाल्हि हले पई मोकलुनि जी तव्हांजो बि एक्सपोजर मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे मां इहो पुछणु चाहींदसि त ॾुखियो लॻंदो आहे एतिरो सुठो बहितरीनु एक्सपोजर खां पोइ वरी हिन रूटीन में हलणु उहो ई सेम सर्किल्स ॾिसो ॻाल्हि इहा आहे त ज़िंदगी जो हिकिड़ो पंहिंजो सेटअप हूंदो आहे हर माण्हू जी ज़िंदगी जो स्टेटस अलॻि आहे इवन तव्हांजे घर में 8 माण्हुनि जी लाइफ थिंकिंग टोटल डिफरेंट हूंदी आहे डेफिनेटली त उहो इन खे लाइफ जो मक़सदु ई त कंटिन्यूटी जेकॾहिं स्टेटिस्टिक बि वञे त पोइ दैट्स नॉट द लाइफ यस लाइफ इज़ द कंटिन्यूटी यस कंटिन्यूटी आहे हुन में रेसिप्रोकेशन हूंदी आहे ऐं तव्हां सां सुठो हलंदुसि तव्हां सां सुठा हलंदो डेफिनेटली जेकॾहिं इफ यू आर वेरी गुड पर तव्हां रेसिप्रोक ऐं तव्हांखे इज़त सां मोहबत सां हर तव्हांखे उहो स्टेज ॾियणो थो ऐं मूंखे मोटे में कुझु नथो मिले त बेसिकली दिस इज़ द लाइफ छाकाणि त जेकॾहिं रेसिप्रोकेशन न हुजे त लाइफ हलंदी कोन्हे ऐं लाइफ इज़ बेसिकली कंटिन्यूटी त उहो कंटिन्यूटी में एक्सपोजर जॾहिं थिए थो हिकिड़ो आई हैव मुंहिंजो जेके एग्जीक्यूटिवनेस रही आहे या ॿियूं जेके शयूं रहियूं आहिनि उहे सभु पंहिंजी जाइ ते ठीकु आहिनि उन्हनि में अलाह जो करम बि आहे पंहिंजी महिनत आहे माशाल्लाह जी प्रोफेशनलिज़म आहे हिकिड़ी सीधी सी स्ट्रेट फॉरवर्ड अप्रोच टू द पीपल रही आहे हमेशह त उहा रिस्पेक्ट खे गेन करणु एतिरो आसान कोन्हे यू हैव टू प्रूव योरसेल्फ दैट यू आर रिस्पेक्टेबल पर तव्हांखे कॉन्ट्ररी तव्हांखे ज़रूरत कोन्हे छाकाणि माण्हू तव्हांजी बेइज़त न माणे सघे सही 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 उहो एक्सपोजर खे असां कंहिं न कंहिं तरीक़े सां पंहिंजो पाण खे मंझराइण हिकिड़ी लाइफ आहे इहो लाइफ थीम असां पंहिंजी थीम खां हटी वेंदा आहियूं पर थीम असल में छा थीम तव्हांजे वस में हूंदो बि कोन्हे तव्हां चाहींदा हिकिड़ी ॻाल्हि ॾिसो त तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि दोस्त वेठा आहिनि नौजवान आहिनि तव्हां ज़िंदगी में कुझु सोचियो हूंदो पर थियो कोन हूंदो पर आफ्टर सर्टेन पीरियड ऑफ द टाइम उहा ॻाल्हि वरी थी वई हूंदी उहा कंहिं कई तव्हां कई या कंहिं ॿिए कंहिं सोचे अॼु चाहिए हूंदी न थी सघी हूंदी पर आफ्टर सर्टेन टाइम उहा थी वई हूंदी जेका ॻाल्हि तव्हां हींअर न बि चाहिए हूंदी आफ्टर सर्टेन टाइम उहा थी वेंदी आहे सो वी आर वेरी हेल्पलेस इन आवर सेल्फ्स इंसान पंहिंजी वक़्त में पंहिंजी हैसियत में कुझु बि कोन्हे छाकाणि त ॾिसो तव्हां चाहियो था त बरसाति पवे इज़ इट पॉसिबल त बरसाति पइजी वञे नथी पवे हालांकि तव्हांजो मन ॾाढो थो चाहे
तव्हां चाहियो त ही माण्हू मुंहिंजी लाइफ में हुजे नथो अचे पोइ छा था कंदो हुनखे मारींदो या पंहिंजे पाण खे मारींदो कुझु बि नथो थी सघे तव्हां चाहींदो त मुंहिंजो पुटु वञी इंजीनियरिंग पढ़े नथो पढ़े तव्हां छा कंदो सो चवंदो मां मेडिकल कुझु शयुनि जो इख़्तियार कोन हूंदो आहे सही दिस इज़ अ लाइफ जेके इन में सिखणो आहे इन में हिते दिस इज़ व्हाट लेसन्स ऐं उतां हिकिड़ी कल्ह मूं हिकिड़ो मैसेज मोकिलियो पंहिंजे दोस्तनि खे अर्ली मॉर्निंग में मैसेज मोकिलींदो आहियां ब्रॉडकास्ट लिस्ट त उन में इतफाक़ सां मुंहिंजे साम्हूं हिकिड़ो कोट अची वियो The moments are going to return to the memories. Moments. Yes, yes. But the people are going to teach you the lessons. Without any doubt, yes. The moments people का अलग तक बोलते हैं. ये असांजी इंटरकनेक्टिविटी है जेका असांजी लाइफ के लाइव रखनी. सही था चओ. लाइफ के लाइव रखणो आहे सही सही उहा ई ॻाल्हि त कुझु शयुनि ते असांजो इख़्तियार कोन हूंदो आहे ऐं कुझु शयूं अनफॉर्चुनेटली और फॉर्चुनेटली असांजी लाइफ में थी रहियूं हूंदियूं आहिनि जंहिंखे असांखे एक्सेप्ट करणो हूंदो आहे अगरि तव्हां एक्सेप्ट नथा कयो उन शइ खे त पोइ तव्हां शायदि रियलिटी खां ॾाढो परे भॼंदा आहियो ऐं तव्हां रियलिटी खां जेकॾहिं परे भॼंदा आहियो त मां नथी चवां साइकोलॉजी चवे थी त पोइ तव्हां मुंझारनि जे वर चढ़ी वञो था ऐं जेका असांजी सोसाइटी आहे इन में असां ॾाढो जल्दी मुंझारनि जे वर बि चढ़ंदा आहियूं सो ख़ैर इहो त ॾाढो हिकिड़ो अलॻि टॉपिक आहे इन सां मुंहिंजे ख़्याल इन ते मुंहिंजे ख़्याल सां हिकिड़े एक्सपर्ट सां ई ॻाल्हाइणु बहितरु रहंदो यस असां लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे असां शामिलु कंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम जी वालेकुम अस्सलाम केरु ॻाल्हाए पियो किथां खां ॻाल्हायो पिया डॉक्टर अयूब शेख आहियां कराची मां जी अयूब शेख अदा खे असां भलीकार चवंदासीं मूं हींअर मां जो टीवी चैनल हलायो बहिराण ऐं मूंखे ही जेके नौजवान वेठा आहिनि इन्हनि मां जेको घणो घुमे थो घणो पढ़े थो जेको घणो पढ़े थो टिकटॉकर जेको भट्टी साहब आहे इन खां हिकिड़ो सवाल मूंखे ही पुछणो आहे त इन एतिरी पढ़ाई खां पोइ हू सिंधी नौजवाननि खे सलाह छा ॾींदो त हू कहिड़नि शोबनि में अॻिते अचनि ओके जी वाओ ज़बरदस्त ॾाढो सुठो तव्हांजो सवाल आहे उनखां अलावा तव्हां कुझु चवणु चाहींदव वॾी महिरबानी ऐं हिकिड़ी भली ॻाल्हि त इहा आहे त नौजवाननि खे वठी था अचो ऐं असांजो सरमायो बि इहे आहिनि ऐं मुस्तक़बिल बि इहे आहिनि ऐं पढ़नि था घुमनि था इहे ॿई शयूं ॾाढी सुठियूं आहिनि इहा ॻाल्हि मूंखे करणी साईं डॉक्टर साहब वॾी महिरबानी अलाह साईं तव्हां ख़ुशि रखे तव्हां क्वेश्चन कयो असांखां नौजवान अॼुकल्ह जे दौर में इलाही अॻिते वञनि पिया हर कंहिंजी पंहिंजी मेंटेलिटी आहे पर दुनिया वसी आहे ऐं जेतिरो मां एक्सप्लोर कयो आहे पंहिंजे वॾे वॾे दोस्तनि सां जेका मतिलबु मुंहिंजी एज खां बि वॾा आहिनि जेका अमेरिका यूरोप अलाए कहिड़े कहिड़े ऑस्ट्रेलिया हर किथे घुमनि पिया त मां उन्हनि खां सिखियो आहे इलाही शयूं डॉक्टर साहब पर अॼुकल्ह जे नौजवान खे आई थिंक मल्टीपल कमु करणु घुरिजनि मतिलबु उन्हनि खे जॉब खां अलावा बिज़नेस करनि उन्हनि वटि स्किल्स हुजनि सही शुक्र अल्हम्दुलिल्लाह मूंखे जंहिं कम में इन कंदा न मां पोइते कोन थींदुसि मूंखे केरु चवंदो तूं ड्राइवर थी मां ड्राइवर थींदुसि मूंखे चवंदो कोई रेडी हलाईंदुसि मूंखे हिकिड़ी मुंहिंजी बीमारी आहे उहा इहा आहे की मां थोरो सुस्तु आहियां बट हर जेको नौजवान ईंदड़ वक़्तु आहे न उनखे स्विच करण लाइ मां त चवां सोशल मीडिया जो बि सहारो वठी सघंदा एजुकेशन जो बि सहारो वठी सघंदा पर बहितर इहो आहे त स्किल्स ऐं उन खां बाद में मल्टीपल थिंग्स माण्हू टच में रहे अच्छा वॾी शइ साईं चओ त इज़त आहे मूंखे लॻे थो इज़त खां वधीक का बि शइ न आहे न छो जो मुंहिंजी हथ जोड़ी आहे हालांकि मूं वटि एतिरो कुझु ख़ासि कोन्हे मूं वटि 2 लाख फॉलोअर्स हूंदा त इहे मुंहिंजे लाइ कोई मुंहिंजा दोस्त चवंदा आहिनि तूं अपने कोई भी फैन को दोस्त बना लेता है तेरी कौन सी आदत है तूं अपनी इज़त एकदमि गवा लेता है मां उन्हनि खे चवंदो आहियां मुंहिंजी इहा हिकिड़ी नेचर आहे हाणे केरु साईं वारा मिलिया मूंखे उन्हनि जी नेचर वणी मां उन्हनि जी इज़त which field is much better तव्हां छा था सम्झो मोस्ट इम्पोर्टेंट जेका तव्हांखे लॻंदी हुजे इट्स डिपेंड ऑन इंट्रस्ट मतिलबु ॾिसो न मूंखे अगरि इंट्रस्ट यूट्यूब में आहे त मां उनखे कैरी ऑन कीअं थो कयां मूंखे ख़बर आहे सही ॻाल्हि आहे डॉक्टर साहब खे पंहिंजी फील्ड में इंट्रस्ट हूंदो त डॉक्टर साहब पंहिंजे फील्ड में PhD बि कंदो सही पिया चओ ॾाढो तव्हां पंहिंजे हिसाब सां ॾाढो प्रोमिनेंट आंसर बि ॾिनो आहे पर सर इहो क्वेश्चन आउं शिफ्ट करणु चाहियां थी अवां छा था सम्झो हिन टाइम में जॾहिं त आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी ॻाल्हि हलंदी आहे त पाण ॾाढो शॉक थी वेंदा आहियूं
ऐं चंद ई माण्हू असां वटि आहिनि आङुरियुनि ते ॻणण जे लाइ जेके आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी फील्ड में अॻियां वधनि पिया ऐं फ्यूचर बि आहे। असां जेकॾहिं ॾिसूं त समहाउ मूंखे बि माइंड में ईअं क्लिक थींदो आहे त छा असां जॉब्स ख़तमु थी वेंदियूं, बट नो, मां जेतिरो डिस्कशन्स में ॿुधो आहे या जेतिरो रियलाइज़ कयो आहे, मां पाण सम्झां थी त जॉब्स क्रिएट थींदियूं, पर छा असांजी उहा अप्रोच हूंदी, असां उन में एतिरो पंहिंजे पाण खे क़ाबिल कयूं पिया, उन जे लाइ कुझु स्टेप्स असां वठूं पिया। तव्हां छा था सम्झो कहिड़ियूं फील्ड्स हिन वक़्तु बहितर आहिनि? ॾिसो ताहिरा, फील्ड त हर फील्ड ओपन आहे, ठीकु, पर हिकिड़ा एक्सपीरियंसिस थियनि पिया जेके हाणे रिसेंटली असांजो एडमिशन्स थियनि पियूं मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ में, उहे ॾाढियूं तकलीफ़दा आहिनि। छाकाणि त माण्हू जेको पहिरियों इंट्रस्ट हो उहो हाणे उन्हनि मतिलबु हिकु ट्रेडिशनल जेके असांजी टेक्नोलॉजीज़ आहिनि उन्हनि खां थोरो हटी करे माण्हू डेविएट थिया आहिनि ॿियनि तरफ़। हाणे माण्हू चाहे थो त आउं अर्न कयां, उनजे लाइ हुनखे स्किल खपे, त असां उन फील्ड खे फोकस कयूं जेका ज़रूरत बि हुजे, डिमांड ऑफ द डे बि हुजे, ऐं उन में असां उहो स्किल डेवलपमेंट करे सघूं। जेके बि दोस्त असांजा यूट्यूबर्स आहिनि या ॿिया जेके आहिनि, ॾिसो तव्हां ॿियनि शयुनि ते ॾिसंदव न त तव्हांखे कॾहिं कॾहिं ईअं आउं ॾिसंदो आहियां हींअर त हिकिड़ी ईंदी हू तव्हांखे ॿुधाए पियो त तव्हां आईफोन खे जेकॾहिं यूज़ करणु चाहियो न त हीअं कजो, हीअं कजो, हीअं कजो, ठीकु आहे, त हुन उहे करे सेखारे छॾियो। त ऑलरेडी हू माण्हू सिखियल आहे, हुनखे ख़बर आहे जेको आईफोन रखे थो ज़रूरु हुनखे कुझु न कुझु ख़बर, दैट इज़ द वे। हाणे का स्किल डेवलपमेंट त कान्हे न, त असां स्किल डेवलपमेंट तरफ़ वञूं। जेके बि असांजा दोस्त आहिनि उन्हनि खे इहा गुज़ारिश आहे त कुझु अहिड़ो कंटेंट खणी अचनि जंहिं मां असांजी स्किल डेवलपमेंट थिए। हाणे मूंखे तव्हां 20 तव्हांखे अहिड़ियूं शयूं नंढा नंढा व्लॉग्स मिलंदा, आपको ये गलत बता रहा है, आपको ये गलत बता रहा है, मैं आपको सही बता रहा हूँ, आप इस वेबसाइट पे चले जाएं, अगेन इट इज़ अ डेविएशन। उहा वरी हुन माण्हू माना असां मेंटली एतिरो इन्हनि शयुनि खे ॾिसी करे नाउ वी आर नॉट एबल टू डिसाइड समथिंग अबाउट इट। असांजी ज़रूरत छा आहे उनखे फोकस करणो, ऐं असांजी ज़रूरत इहा आहे त असां वटि स्किल हुजे, ऐं असीं पंहिंजे घर जी ज़रूरतूं पूरियूं करे सघूं, असांजी इकोनॉमी थोरी बहितर थिए, इन शइ जी ज़रूरत आहे। उन में टेक्नोलॉजी आहे बि इनमें बहितर थींदी न जॾहिं इंसान मतिलबु यूट्यूब ते कमु कंदो, डॉलर्स पाण वठी ईंदा न, असां पोइते छो आहियूं, इन वजह सां आहियूं न। असांखे फेसबुक मोनेटाइज़ छो न आहे हींअर तक? थोरो एडिशन इहा कंदुसि, साईं जी ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे, त ओनली यूट्यूब इज़ नॉट द सोर्स। हाणे यूट्यूब ते सभु माण्हू यूट्यूब ते ईंदा, उतां कमाइनि त कमाईंदा त कोन कमाईंदा, कोई ॿियो अदर सोर्स कोन्हे। यूनिवर्सिटीज़ आहिनि, ही सभु छो ठहियल आहिनि, हू हिकिड़ो एडिशनल हिकिड़ो एस्पेक्ट आहे। इहे शयूं जेके आहिनि से असां हलो ठीकु आहे, आउं तव्हांखे हिकिड़ो किताब थो ॾियां इंजीनियरिंग जो, तव्हां पढ़ी वेंदव, अंग्रेज़ी में लिखियल आहे, अंग्रेज़ी तव्हांखे अची तव्हां पढ़ी वेंदव, पर सम्झी कोन सघंदव। अगेन मूं वटि जो तव्हां सां ॻाल्हि कयां त सम्झो, ट्राई टू अंडरस्टैंड तॾहिं कंदो जॾहिं तव्हांजो ज़हन उन तरफ़ हूंदो। मां क्लास में वेठो आहियां, मूंखे ख़बर आहे 20 छोकिरा 20 स्टूडेंट्स वेठा आहिनि, दे आर वेरी मैच्योर इन देयर नेचर, पर उहे मूंखे ॿुधनि ई कोन था, त सम्झंदा छा? जॾहिं आउं पहिरीं हू मूंखे पहिरीं ॿुधनि त सही न, हू मुंहिंजी तरफ़ ध्यानु ई कोन हूंदो, त लिसनिंग हिकिड़ी अलॻि शइ आहे। असां जॾहिं जंहिं ज़माने में अमेरिकन जेके असांजा एम्बेसी जा कोर्सिस थींदा हुआ, टॉफिल थींदी हुई, त हुन में 2 एस्पेक्ट ॿुधाईंदा। पहिरियों जेको हुननि जो कंसंट्रेशन हूंदी आहे, लिसन टू द पीपल, टीचर चवे छा पियो पहिरियों ॿुधो त सही, ऐं मूंखे आई हैव द एक्सपीरियंस ऑफ मोर देन 40 years, त असांखे माण्हू असांखे छोकिरो जेको ॿुधंदो कोन्हे न, उहो ही इज़ अ डल स्टूडेंट। पर मुंहिंजी ही दोस्त वेठा आहिनि, ऐं तव्हांखे जेके असांजा ॿिया व्यूअर्स आहिनि, को बि डल कोन्हे, उहो साॻियो छोकिरो उनखे तव्हां जेकॾहिं उनजे खीसे मां तव्हां मोबाइल कढो त उन महिल डल कोन्हे, पर टीचर जी ॻाल्हि ॿुधण में हू डल आहे, छाकाणि त हुनजो इंट्रस्ट कोन्हे, पर हुनजो इंट्रस्ट पंहिंजे मोबाइल सां आहे, ही पॉज़िटिवनेस आहे, उहो पंहिंजे टीचर खे पॉज़ेस नथो करे। त कीअं स्टूडेंट खे उसी ताईं खणी अचिजे, कीअं उन तरीक़े सां अचिजे, त सिर्फ़ु हिकिड़ो इहो सोर्स कोन्हे, असां हिनखे सोर्स कोन बनाईंदासीं, सोर्स ऑफ इनकम को यूट्यूब कोन्हे, ॿियूं शयूं आहिनि, खोड़ सारी ॿियूं आहिनि, इलाही सारी ॿियूं शयूं आहिनि जिन खे असां फोकस कंदासीं। इलाही जेके माण्हू आहिनि उहे सोर्स ऑफ इनकम लाइ यूट्यूब ते न आहिनि, मीडिया ते न आहिनि, उन्हनि खे मां साईं वेठो आहे, हिकिड़ो वॾो एग्ज़ाम्पल आहे, साईं जेकॾहिं उहो ॻाल्हाए थो, स्पीच थो करे, केतिरी क्राउड वेठी आहे, जेकॾहिं ही पंहिंजो प्लेटफॉर्म बिल्ड करे ऐं ॻाल्हाए त हिन वटि केतिरी क़ौम आहे। इम्तियाज़ आई थिंक कोई चांडियो आहे, आई डोंट नो, उन वटि हिकिड़ी हींअर ईअं सम्झो अगरि पार्टी ठाहे थो, हू ठाहे सघे थो, हुन वटि हिकिड़ो माशाल्लाह हिकिड़ी क्राउड आहे, जेको इंसान क्राउड ठाहे वञे थो न, उनखे एप्रिशिएट कंदासीं। मूं वटि क्राउड आहे, मां पाण चई थो सघां, मां हींअर स्टैंड अप कंदासीं, मुंहिंजा माण्हू बीह रहंदा। तव्हां हिन ते छा ऐड करणु चाहींदव?
मां इहो त चवां त सोशल मीडिया त हींअर आई आहे पर थोरो पोइते वेंदासीं बैक में बिल्कुलु त मीडिया ते पाण ॾिसंदासीं त जॾहिं मीडिया जे अंदरि बि हिकिड़ा अहिड़ा माण्हू हुआ जिन माण्हुनि जे ॾिसण जे लाइ माना माण्हू बेताब हूंदा की हिननि जो ही प्रोग्राम अचे ई ॾिसणु असल में छा आहे त माण्हू जॾहिं हिकिड़ो यकीन आहे माण्हुनि जो हिकिड़ो जेको फेथ आहे उहो उन्हनि ते अची थो वञे ऐं हीअ जेका शइ डिलीवर पियो करे इहा सुठी पियो करे वञे तॾहिं माण्हू उनखे फॉलो पिया कनि ऐं हींअर उन शइ खे कन्वर्ट उहा थी आहे सोशल मीडिया मिसाल सोशल मीडिया ते आउं यूज़ कयां पियो ऐं हिकिड़ो विलॉग ठाहियां पियो मुसलसिल मुंहिंजा विलॉग अचनि पिया ऐं जेके मुंहिंजा ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे का न का शइ नई डिलीवर थिए पई ऐं हू उन मां सिखी करे वरी हू उन मां अर्न कनि पिया या हुनखे मुख़्तलिफ़ क़िस्म जा फ़ाइदा मिलनि पिया ऐं हू ॾिसनि पिया ऐं हुननि जो मूं ते फेथ आहे त उन खां पोइ हिकिड़ी शइ जेका आहे न उहा पॉज़िटिविटी या नेगेटिविटी या जेको असांजो सोशल मीडिया आहे या जीअं डॉक्टर साहब सवाल कयो त असांजे नौजवान खे जेको आहे उहो किथे बीहारियूं तॾहिं असां हुनखे बीहारींदासीं पहिरीं असां हुननि जो फेथ त वठूं असां ते हुननि जो हिकिड़ो यकीन त जॾहिं हुननि जो यकीन थी वेंदो तॾहिं थींदो आहे जॾहिं तव्हां कुझु कंदा आहियो हा उहा ई ॻाल्हि पियो कयां थिंग इज दैट के पहिरीं तव्हां पाण खे पाण मां ॿुधायो ब्रेंड ठाहियो छो त कयो तव्हां आहियो छा बिल्कुलु त मीडिया ते अगरि असां हींअर वेठा आहियूं साईं डायरेक्टर साहिबु असांखे घुरायो आहे त असांखे का शइ आहियूं ॾिसो असांजी यूनिवर्सिटी में टीचर्स आहिनि जेका बि उहे छा था पढ़ाइनि असांखे मार्केटिंग उन्हनि वटि पाण वटि छा आहे मार्केटिंग स्किल्स असांखे पढ़ाइनि था स्टूडेंट खे छा था शोर ॾियनि मार्केटिंग अगरि हू मार्केटिंग एजेंट या हुजे या को त हू कंहिं वॾी कंपनी में हिकिड़ो बिलियनर माण्हू हुजे हू हिकिड़ो फेल्यूअर माण्हू आहे जेको हिते यूनिवर्सिटी में अची पढ़ाए थो No, we cannot say failure माण्हू आहे but आहे तव्हांखे रियलिटी एक्सेप्ट गलत ॻाल्हि आहे तव्हांखे रियलिटी एक्सेप्ट करणी पवंदी छो त मां तव्हांखे ॿुधायां थो गलत ॻाल्हि आहे हिकिड़ी मां तव्हांखे क्लियरली ॻाल्हि ॿुधाइण थो चाहियां असांजी यूनिवर्सिटी में असल में ॻाल्हि आहे त मज़े वारी ॻाल्हि सभु ॻाल्हियूं सही आहिनि बट टीचर वक़्तु चाही जो थी वियो आहे असां ब्रेक जी तरफ़ वधूं था व्यूअर्स हिन प्रोग्राम सां ख़ासि ताबन ज़ीरा प्लस जो आहे ऐं ज़ीरा प्लस सां हर चांहि जो मज़ो ॿीणो थियो वञे अहिड़ो ब्रेक आहे अवां काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो अवांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह महिराण सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में इन प्रोग्राम सां ख़ासि ताबन आहे ज़ीरा प्लस जो ताज़ो ऐं मुनफ़रिद ज़ाइको जेको ॿियो कंहिं में किथे चाहे ऐं गुफ़्तगू जो प्लस आहे ज़ीरा प्लस ॾाढो सुठो बिस्किट मूंखे बि लॻंदो आहे हूअं बि पाण कुकीज़ असां मां पाण सां गॾु रखणु पसंदि बि कंदा आहियूं सो ॾाढो लाइट बिस्किट आहे नमकीन बिस्किट आहे हा घणा माण्हू घणो स्वीट खाइणु पसंदि कोन कंदा आहिनि सो ॾाढो लाइट बिस्किट आहे तव्हां ईज़ीली कंहिं शॉप तां वठी सघो था असांजे प्रोग्राम में ॾाढा सुठा गेस्ट मौजूदु आहिनि ऐं कचहरी पिणु ॾाढी सुठी हले पई टीचर्स जे हवाले सां मां तव्हां खां रिव्यूज़ वठणु चाहींदमि तव्हां छा था सम्झो हिकु उस्ताद जेको महिनत करे ऐं कंहिं पोस्ट ते पहुचे थो त यकीनन हिकिड़ी हुनजी पंहिंजी वैल्यू आहे सो यस तव्हां छा ऐड कंदा असल में पहिरीं ॻाल्हि इहा आहे त उस्ताद हर हाल में अज़ीम आहे उस्ताद जेको हूंदो आहे उस्ताद जी एॾी अज़मत आहे जो असां हुनजो माना बयान ई नथा करे सघूं ऐं उस्ताद हिकिड़ो अहिड़ो पैगम्बरी पेशो आहे जेकॾहिं असां मज़हबी लिहाज़ सां हुनखे ॾिसूं साईं हिकिड़ी ॻाल्हि कई ॾाढी उहा अजीब लॻी त मिसाल तव्हां कंहिं कंपनी में आहियो साईं चवे पियो त कंहिं कंपनी जो हेड आहे ऐं उहो कंपनी हलाए पियो ॾाढो कामयाबु माण्हू आहे मिसाल उन कामयाबु माण्हूअ जो बि त को उस्ताद हूंदो न या उहो ईअं बसि मां जे पेट मां निकिरी कंपनी जो हेड थी वियो उस्ताद ॾाढो जेको आहे उहो अज़ीम आहे ऐं बाक़ी इहो आहे त मुआशिरे जे अंदरि जीअं ॿियनि फील्डनि जे अंदरि बि माण्हू आहिनि ईअं उस्ताद तबिके जे अंदरि बि कुझु अहिड़ा माण्हू अची था वञनि जेके पंहिंजे जेको आहे उहो फ़र्ज़ खे सही न पिया निभाइनि ऐं नौजवान खे सही रस्ते ते जेका न पिया वठी वञनि पर उन्हनि चंद माण्हुनि जे करे पाण सॼे हिकिड़े जेको आहे उहो अहिड़े अज़ीम पेशे खे ग़लति नथा चई सघूं ऐं जेकॾहिं इहो चवंदासीं त उहा नाइंसाफ़ी हूंदी त इन ते असांखे जेको आहे थोरो सोचे सम्झी ॻाल्हाइणु खपे त हीअ असां कहिड़ी शख़्सियत या कहिड़े हुन प्रोफेशन जे लाइ असां ॻाल्हि पिया कयूं बाक़ी सवेर खां वठी सोशल मीडिया ते जो हवाले से पाण वटि हिकिड़ी ॻाल्हि पई हले पाण जे सॼे प्रोग्राम में
त आउं इहो चवंदुसि त सोशल मीडिया या असांजी इलेक्ट्रॉनिक प्रिंट ही जेके बि मीडियाज़ आहिनि इहे सभु हिकिड़ो जो कनि उहो राब्ते जे ज़रिया आहिनि। इहा हिकिड़ी पहचान आहे माण्हूअ जी। मिसाल अॼु असां वेठा आहियूं, दुनिया असांखे सुञाणे थी। मिसाल भट्टी साहब आहे, भट्टी साहब जो हिकिड़ो पंहिंजो कंटेंट आहे, माण्हू हुनखे हिकिड़ो विलागर तौरु ॾिसनि था, सुञाणनि था। त हीउ सभु जेको आहे हिकिड़ो ज़रियो आहे ऐं मां हिकिड़ी पहचान हुन मां मिले थी। पर छा असां रुॻो इन ते रुकिजी वेंदासीं त सोशल मीडिया ई जेको आहे उहा कुल आहे ऐं सभु विलाग ई ठाहींदा, इन ते ई असां बसि ख़ुशि हूंदासीं त हाणे विलाग ठही वियो? न, ईअं कोन्हे। असां इन मां हिकिड़ी पहचान त वरितीसीं, असां शयूं सिखियूंसीं, पर असांजो मक़सदु जेको आहे उहो इहो आहे की असांजे खे जेको आहे उहा तइलीमी तौर ते असांखे पाण खे एम्पावर करिणो आहे। असांखे तइलीम जीअं दुनिया सां असां कीअं दुनिया सां असां ईअं गॾु त कुलो कुले में मिलाए नथा हली सघूं। मिसाल असां व्लॉग ठाहियो, हाणे असां हिकिड़ी अहिड़ी सिविलाइज़ सोसाइटी में वञूं ऐं उते असां मतिलबु वॾा थी वञूं, ईअं मुमकिन कोन्हे। पर असां जॾहिं तइलीमी तौर ते पाण खे हिकिड़ो स्ट्रॉन्ग करे कंदासीं, असांखे उन मुआशिरनि जी उहा ख़बर हूंदी त हुननि मुआशिरे जूं कहिड़ियूं घुरिजूं आहिनि ऐं असां वटि कहिड़ी शइ आहे। जॾहिं असां उनखे कनेक्ट कंदासीं त ज़ाहिर आहे पोइ ई असां दुनिया सां गॾु हली सघंदासीं। त अॼु जी जेका जदीद दुनिया आहे उन्हनि जे अंदरि जीअं साईं सवेर ॻाल्हि कई त टेक्नोलॉजी में बि असां जॾहिं उहा पुराणी शयुनि ते बीठा एक्सपेरिमेंट कंदासीं त ज़ाहिर आहे का जिदत कोन ईंदी, का नई शइ हुन में पैदा कोन थींदी ऐं असां उते ई हिकिड़ो महदूद रहंदासीं। ॾाढी लॉजिकल, ॾाढी सुठी तव्हां ॻाल्हि कई आहे, बहितर तव्हां ॻाल्हि कई आहे। ॿी ॻाल्हि त उस्ताद बादशाह त कोन हूंदो आहे, पर उस्ताद बादशाह बणाए छॾींदो आहे। सो असांजी हीअ जेका सोसाइटी आहे न चाहींदे बि असां जेका इज़त हिकु उस्ताद खे ॾियणु खपे उहा शायदि असांजे उस्ताद खे मिले कोन थी, या असांजा जेके नौजवान आहिनि शायदि उहे घणो अॻियां वञण जे चकर में कुझु शयूं पोयां विसारे वेहनि था। सो मुंहिंजे ख़्याल सां हिकु उस्ताद खे उहा रेस्पेक्ट ॾियणु खपे। अव्हांखे मुआशिरे में कुझु सुठो सेखारण जे पोयां यकीननि हिकु उस्ताद जो ज़रूरु किरदारु ऐं हिकु उस्ताद जी महिनत ज़रूरु हूंदी आहे। सो उनखे ज़रूरु मञणु खपे। तव्हां कुझु ऐड करणु चाहियो पिया? ज़रूरु ऐड कराईंदासीं। प्रैक्टिकल लाइफ में मां इलाही एक्सपीरियंस कयो आहे। इट्स नॉट अबाउट यूट्यूब एंड ब्लॉगिंग एंड कंटेंट। मुंहिंजो 24 कलाक उथण वेहण वॾनि माण्हुनि सां आहे, हर एक्सपीरियंस्ड माण्हू सां आहे। मुंहिंजी गैदरिंग उन्हनि माण्हुनि सां आहे जेका ऑफिसर्स आहिनि, जेका पॉलिटिशियंस आहिनि, जेका क़ौम जी ख़िदमत था करनि, इवन सो ऑन। मूंखे हिकिड़ी गैदरिंग करणु पसंदि आहे, सिखणु पसंदि आहे। ॾिसो, मां तजुर्बो कयो आहे। मां तव्हांखे जेकी ॻाल्हि कई, उस्तादनि सां डिग्रेड नथो कयां। उस्ताद सेखारींदा, नो डाउट, पर उस्तादनि खे अॼुकल्ह छा आहे तव्हांखे ख़बर आहे? जॉब वठणी आहे न, गवर्नमेंट जी उस्ताद ठही वञो, उहो उस्ताद परफेक्ट न आहे। मां उन्हनि जे बारे में थो ॻाल्हायां। हिकिड़ो उस्ताद जेको सब्जेक्ट असांखे पढ़ाए पियो मार्केटिंग, ऐं उनजी हिकिड़ी मतिलबु मेंटेलिटी आहे त जस्ट मूंखे जॉब खपे। सो इट्स योर पर्सपेक्टिव। हर कंहिंजो पंहिंजो पर्सपेक्टिव आहे ऐं हर कंहिंखे पंहिंजो हिकिड़ी राय रखणु उनजो हक़ बि आहे। सो यस, तव्हांजी पंहिंजी हिकिड़ी राय आहे ऐं अव्हांजी हिकिड़ी पंहिंजी राय आहे। यकीनन सर्जन जी बि हिकिड़ी पंहिंजी राय ज़रूरु हूंदी। सो सर, आउं अव्हां खां पुछणु चाहींदसि त माशाअल्लाह सां तव्हांजो एतिरो बहितरीनु एक्सपीरियंस आहे। हाउ अ टीचर शुड हैव टू बी, तव्हां छा था सम्झो त हिकु उस्ताद खे कीअं हुअणु खपे हिन मुआशिरे में? इन कमेंट ते कमेंट कोन कंदुसि। इन जे करे जो रियलिटी पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे ऐं उस्ताद जी अज़मत, उस्ताद जी हैसियत पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे। जहिड़े तरीक़े सां साईं परसीव कयो, अहिड़े तरीक़े सां असां वटि बि हिकिड़ा बिल्कुलु बददिमाग़ स्टूडेंट्स हूंदा आहिनि, पोइ असां उन्हनि खे क्लास मां कढी छॾिया। इज़ इट गुड? बिल्कुलु ईअं बददिमाग़ क़िस्म जा स्टूडेंट हूंदा आहिनि। उन्हनि खे बि उहो टीचर आहे जेको उनजे दिमाग़ खे सेटल कंदो आहे, उहो ई उहो वॾी महिनत सां उनखे सेटल कंदो आहे। उनजी अप्रोच केसि ताईं वञी बीहे थी उहा अलॻि शइ आहे। पर छा इहो आहे, ईअं आहे कॾहिं ईअं थियो आहे त हुनजी अप्रोच जे करे हुनजी हिकिड़ी अजीब उहो टीचर ई आहे जेको वरी हुनखे ठाहे थो, ॾिसे थो मुख़्तलिफ़ टीचर आहिनि, हा, उनखे सम्झाए थो। असां ऐं उहा अप्रोच जेका आहे उहा ई कम में अचे थी ऐं उन अप्रोच जे करे ई जेको माण्हू डेवलप थिए थो। जीअं हाणे तव्हांखे ॿियो तव्हां मिसाल नथो ॾेई सघां, हिकिड़ो तव्हांखे बिल गेट्स जो मिसाल थो ॾियां। सही सही। और बिल गेट्स जा टीचर सिर्फ़ु बिल गेट्स थिया आहिनि छा? नो। इज़ इट पॉसिबल? नो। पोइ कीअं थींदो किसो? इहो त थी न, इहो कंपेरिज़न करण ई हिकिड़ी अजीब सोच आहे। सही। त टीचर वटि जेकॾहिं स्किल हुजे त उहो ओतिरो ई थिए जेतिरो पाण थियो आहे।
हाणे बिल गेट्स जा टीचर बिल गेट्स त कोन थिया, पोइ छा दुनिया बीह उस्ताद रही। बादशाह त कोन हूंदो आहे, पर बादशाह बणाए छॾींदो पर आहे। हुन हमेशह जॾहिं बि वेनेवर हुन चयो ऐं जेकी कुझु बि आहे पंहिंजे उस्तादनि जे करे, उस्तादनि छाकाणि जे मूंखे करे। इन राह ते लॻाइण वारा उहे ई हुआ। ऐं एतिरो सुठो स्टूडेंट कोन हुअसि, त हिकिड़ो असांजी असीं त अञा एकेडमिक्स में इलाही पोइ ते आहियूं, छाकाणि त असांजी एप्रोचिस, असांजा सोचूं, दिमाग़, असांजी जेके एटीट्यूड्स आहिनि उहे स्टिल असांजा अञा एतिरा बहाल कोन थिया सही आहिनि। पिया उनजे लाइ वॾी महिनत करणी पवंदी ऐं वॾी किरदारु, ऐं टीचर्स पंहिंजो किरदारु कनि था, उहो पंहिंजे तरीक़े सां कनि था। हाणे पर्सपेक्शन आहे, छो त अॼुकल्ह जो जेको छा आहे, असल में प्रॉब्लम इहो आहे त असीं हींअर टीचर खे टीचर सम्झूं ई नथा। उन जा इलाही रीज़न्स आहिनि, बदकिस्मती सां। असां तव्हां ॾिसंदो न, छाकाणि त असीं डेवलप थी प्राइमरी खां वठी असांखे हाणे उहा शइ असांजे ज़हन में आहे कान। पहिरीं शुरू में असीं जॾहिं पढ़ंदा हुआसीं त असीं पंहिंजे पीउ खां वधीक पंहिंजे टीचर खां ॾिजंदा हुआसीं। बाबा घर त हूंदो पर ॿाहिरि टीचर बि ईंदो, टीचर असांखे किथे बाज़ारि में ॾिसंदो त चवंदो हिते छो बीठो तूं, हीअ कमु हीअ छो पियो कयो, ही वॉज़ अ मॉनिटर। मेंटर्स आहिनि टीचर्स, नो डाउट, बिल्कुल उहे तव्हांजी मेंटेलिटी खे, मेंटर उहा जेको तव्हांजी मेंटेलिटी खे सेट अप करे सम्झे उन तहत हले तव्हां सां। उहो हिकिड़ो अलॻि एकेडमिक्स एक्सीलेंसी जो हिकिड़ो अलॻि आहे, इहा अचे थी उन शेड में त असांजी एकेडमिक एक्सीलेंसी किथे थी वञी पहुचे। बाक़ी रही ॻाल्हि त टीचर खे कीअं हुअणु खपे, टीचर जो मक़सदु आहे, पर अच्छा टीचर कॾहिं ईअं कयो क्लास में त हुन बाइफरकेट कयो हुजे त हीअ वॾे माण्हू जो पुटु हिनखे आउं वधीक तवजो ॾियां, हीअ ग़रीब जो पुटु, हुनखे त ख़बर ई कोन हूंदी आहे टीचर में 70-80 स्टूडेंट्स वेठा आहिनि, हुनखे कहिड़ी ख़बर त न्याज़ केरु आहे, फलाणो केरु आहे, उहो केरु आहे। उहो टीचर जे लाइ टीचर ही हैज़ टू कम एंड ठीकु आहे। हाणे केरु प्रिसीव करे थो नथो करे, हाणे उहो हुनजी पंहिंजी अप्रोच आहे। सभु त अहिड़ा कोन थी निकिरंदा आहिनि, जीअं हाणे साईं भट्टी साहिब जहिड़ा ॿिया ॿ त कोन निकिरंदा। भट्टी साहिब हिकिड़ो निकितो आहे, अलाह साईं हिननि खे वॾी हयाती ॾे, पंहिंजो कमकार कनि था, साईं जी अप्रोच पॉलिटिक्स ॾियाए, त उहा अलॻि शइ, पर सभु भट्टी त कोन थींदा न। उन में ईअं थियनि थी कोन सघंदो न साईं। सभु नेल्सन मंडेला थींदा कोन थींदा, सभु बिल गेट्स थींदा कोन थींदा। चाहिण सां कुझु कोन थींदो, करण सां थींदो आहे। चाहींदुसि त त दुनिया बसि मुंहिंजी सॼी अॻियां अची वञे, मूं वटि 20 जहाज़ हुजनि, कोन ईंदा। हिकिड़ो बि मुश्किल सां थींदो, हुनजे लाइ मूंखे वॾी महिनत करणी पवंदी। त सिर्फ़ु चाहिण सां कुझु नथो थिए, करण सां बी वेरी प्रैक्टिकल। असांजा नौजवान जेसि ताईं प्रैक्टिकल न थींदा तेसि ताईं कुझु कोन थींदो। ऐं कॾहिं बि इहो सोचे त सभु मूं जहिड़ा थियनि, सवाल ई पैदा न आहे। तव्हां ॾाढो हिकिड़ो सुठो एग्जांपल ॾिनो त तव्हांजे घर में जेकॾहिं 8 भाती आहिनि त हर कंहिंजो माइंड अप्रोच डिफरेंट अलॻि आहे, हर कंहिंजा नक्शा ॿिया आहिनि। तव्हांजा भाउ भेण तव्हां जहिड़ा नथा थी सघनि त तव्हां कीअं था एक्सपेक्ट करे सघो त ॿिया तव्हां जहिड़ा थियनि, या तव्हां कीअं था चाहे सघो त सभु तव्हां जहिड़ा थियनि। सो यस, तव्हां इहो कीअं था सम्झो त सभु हिकु जहिड़ा थी सघनि था, हिकु सांचे में अची सघनि था? सभु हिकु जहिड़ा इन वजह सां थी सघनि था, तव्हां अवेयरनेस क्रिएट करायो। मुंहिंजे क्लास में मुंहिंजो हिकिड़ो ग्रुप आहे, उन्हनि खे मां ॿुधाईंदो आहियां, बाबा मां हीअं कया पियो, तव्हांखे इहो करिणो आहे। यार भट्टी साहिबु असां वटि अप्रोच कोन्हे, मां आहियां, तव्हां कयो। तव्हां उन्हनि खे हिमत त ॾियो। हिकु जॻह ते असांजा स्टूडेंट मोस्टली सिंध यूनिवर्सिटी में छोकिरा स्टक लॻा पिया आहिनि। वजह छा आहे? उन्हनि वटि इहा ई मेंटेलिटी आहे त असांखे डिग्री वठणी आहे, पोइ धिका खाई कंहिं कंपनी में वञी करे असांखे हिकिड़ी सोसाइटी अहिड़ी मिली आहे जंहिंमें असांखे उहे शयूं सम्झायूं। ॾिसो 90% खां 80% तव्हांजो रेशियो इहो आहे। तव्हां कीअं था चई सघो? जॾहिं हिकिड़ो माण्हू खे चेंज करे थो त तव्हां उन खे थोरो तरजीह ॾियो। ॾिसो मां नई जनरेशन मां हिकिड़ो मतिलबु सिखियो आहे, मां पंहिंजा वर्ड्स न पियो ॻाल्हायां, मां कंहिंखां इहा मेंटरशिप वरिती आहे। जेका माण्हू मूंखां अॻियां आहिनि, मां उन्हनि खां सिखां पियो। इवन अञा बि मुंहिंजी क्लासिस हलनि। ओके सो वक़्तु थी वियो आहे ब्रेक जो, असां ब्रेक जी तरफ़ वधूं पिया। मां वरी बि इहो चवंदमि त हर कंहिंजो पंहिंजो पर्सपेक्टिव हूंदो आहे, ऐं तव्हां पंहिंजी ख़्याल जेको तव्हांजो आहे उनखे कीअं तव्हां प्रेज़ेंट कयो पिया, कीअं एक्सप्रेस कयो पिया, उहो तव्हांजे ई हथ में हूंदो आहे। असां कंटिन्यू कंदासीं हिन प्रोग्राम सां। ख़ासि तावन आहे ज़ीरा प्लस जो, ऐं हर चांहि जो मज़ो ॿीणो थियो वञे ज़ीरा प्लस सां। ॾाढो ब्रेक आहे, पर जल्दी सां हाज़िर थियूं तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में।
सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर आऊं भलीकार चवां थी ऐं पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में हिन प्रोग्राम सां ख़ासि तावन आहे ज़ीरा प्लस जो गुफ़्तगू ऐं चांहि जो प्लस आहे ज़ीरा प्लस चयो वञे थो त ज़ीरा प्लस हुजे चांहि हुजे त पोइ कचहरी ख़तमु थियण जो नालो ई न वठे सो यस ईअं पाण रियलाइज़ बि कयूं पिया न हिन प्रोग्राम में सो सर इन्वायरमेंटल एक्सपर्ट पर्सन आहिनि डॉक्टर नियाज़ अहमद साहब हींअर मॉनसून जी बरसातुनि जो ॿुधायो वञे पियो छा अपडेट्स आहिनि तव्हां कीअं असांखे अपडेट कंदा बिल्कुलु आहे छाकाणि थी जेके मौसम जेका आहे असांजी उहा बिल्कुलु मॉनसून जी स्पेल्स आहिनि ऐं ऑल ओवर द वर्ल्ड इहो हिकिड़ो ट्रेंड हले पियो हींअर ॾिसो त ॿ टे ॾींहं पहिरीं ॾाढी बरसाति बि पई ऐं इहे स्पेल्स आहिनि जेके नेचुरल आहिनि नेचुरल फिनोमिना आहे उहा हलंदी आहे ऐं मॉनसून जूं हर साल हूंदी आहे कॾहिं थियनि थियूं कॾहिं नथियूं थियनि प्रिडिक्टिव आर्टिफिशियल इंटेलिजेंस हाणे असांजी एतिरी स्ट्रॉन्ग थी वई आहे सही जो हाणे असां प्रिडिक्ट करे था वञूं ऐं तमामु घणो एक्यूरेसी सां प्रिडिक्ट थी वञे सही सही सो वाक़ई आहे पर इन पॉइंट ऑफ व्यू खां मॉनसून जे बरसातुनि जे हवाले सां आऊं पंहिंजे व्यूअर्स खे हिकिड़ी रिक्वेस्ट कंदुसि कल्ह हिकिड़ो केस साम्हूं आयो मूंखे कंहिं दोस्त मूंखे फ़ोन बि कयो ही वॉज फ्रॉम ऑस्ट्रेलिया हुन जेको कज़िन हो या छा ही वॉज स्विमिंग करण खां पोइ स्विमिंग कंदे कंदे हुनजी जेका आहे सा तबियत तमामु ख़राबु थी पई एंड अल्टीमेटली वॉज एडमिटेड इन हॉस्पिटल में वञण खां पोइ ख़बर पई त हुनजी जेका आहे कंडीशन इलाही ख़राबु थी वई पोइ हिन वक़्तु आउं फोकस कंदुसि उन्हनि सॼे जेके असांजा व्यूअर्स ॾिसनि था उन्हनि खे स्ट्रॉन्गली ऐं रिक्वेस्ट कंदुसि या अर्ज़ कंदुसि त हीअ जेके वाह आहिनि ढंढूं आहिनि या छा त जीअं जीअं टेम्परेचर वधे थो तीअं तीअं इन्हनि में असांजी जेका केमिकल रिएक्टिविटी वधे थी बायोलॉजिकल रिएक्टिविटी वधे थी उन में हिन वक़्तु जेको सभ खां वधीक फोकस जेको थियो आहे इंटरनेशनली अॻे बि इन ते मुंहिंजी हिकिड़ी टॉक्स थी आहिनि मुंहिंजा इंटरनेशनल लेक्चर्स बि थिया आहिनि उहो आहे निगलेरिया उन खे ज़हन में रखणु खपे ऐं इहो कुदरती तौर ते पाणी में मौजूदु हूंदो हॉट वाटर्स जंहिंखे चइबो उन में मौजूदु हूंदो आहे ऐं बरसाति जे मौसम में वधीक जेको सो प्रोफिलेट थींदो आहे वधीक मल्टीप्लाई थी वेंदो आहे उहो हिन वक़्तु अञा WHO जे स्टैंडर्ड्स ते कोन्हे EPA जे स्टैंडर्ड्स ते कोन्हे UNDP जे जेके असांजा गोल्स आहिनि सस्टेनेबल डेवलपमेंट गोल्स आहिनि उन्हनि ते इहो अञा कोन आयो आहे नेटवर्किंग ते कमु हले पियो त ख़ासि करे इहे जेके हॉट वाटर्स आहिनि ऐं उन्हनि खे रिक्वेस्ट कंदुसि बरसाती मौसम में स्विमिंग ख़ासि करे छाकाणि त उहो पीअण सां कोन थो थिए उहो नक जे वसीले सुंघण सां उहो मथे हली थो वञे ऐं उहो ब्रेन में जेको रिटेन थिए थो हुन जेको हैबिटाट उहो ब्रेन आहे उहो आहिस्ता आहिस्ता हुनखे ब्रेन खे डैमेज करणु शुरू थो करे त ख़ुदा रा महिरबानी करे जेके असांजा ॿाहिराड़ी जा दोस्त शहरनि जा दोस्त जेके बि आहिनि उहे जेके प्रोग्राम खे ॿुधनि पिया ऐं उन्हनि खे इहो रिक्वेस्ट आहे त महिरबानी करे स्विमिंग खां थोरो हिन वक़्तु परहेज़ कनि इन जे करे जो इहो निगलेरिया जो जेको पैरासाइट आहे उहो मौजूदु आहे पाणी में ऐं इहे केसिस कराची में ॿ टे लास्ट ईयर बि थिया हिते बि थिया आहिनि भले प्राइवेट पूल में बि हुजे श्योरली बिल्कुलु ऐं तव्हांखे उहो डिटेल आहे वॾो छो हिते पर हिन वक़्तु स्विमिंग खां इहो हिकु प्राइवेट जेको केस थिए सो प्राइवेट स्विमिंग हुनजे करे इन खे फोकस कजे त इहो बहितर आहे बाक़ी मॉनसून जी बरसातूं आहिनि बरसातूं त थींदियूं पर बरसातूं को प्रॉब्लम कोन आहे प्रॉब्लम उन खां पोइ आउट इफेक्ट्स जेको हुननि जो प्रॉब्लम छाकाणि त असां वटि इंफ्रास्ट्रक्चर त बेसिकली आहे कोन सिस्टम असांजो आहे कोन पोइ असांजो पाणी जेको सो उहो ई जेको ॿ टे प्रोग्राम्स में वरी बि फोकस कयो त हुननि शयुनि ते सही पिया चओ यस सर यस सर मॉनसून जे हवाले सां इहो हिकिड़ो मैसेज ज़बरदस्त सही ॾाढो यूज़फुल तव्हांजो मैसेज ऐं यकीनन असांखे ध्यानु धरणु खपे जेके बि शयूं असांजे लाइ ख़तरनाक आहिनि मॉनसून जूं बरसातूं ऐं उन खां पोइ असां वटि ही केसिस साम्हूं बि अचनि पिया सो पंहिंजी तमामु घणी केयर कयो यस अहमद तव्हां ॿुधायो थोरो अपकमिंग तव्हांजा जेके प्लान्स आहिनि थोरो कुझु शेयर करे सघो था अपकमिंग हींअर असांजी एक्टिविटियूं जेके आहिनि उहे शुरू थी वियूं आहिनि त उन्हनि में इहो आहे की असां ॿहिराड़ी जे अंदरि हींअर जेको आहे उहो कन्वेंशन करणु पिया वञूं हर जेको आहे तालके सतह ते त उन में इहो आहे हिकु त जेको ही बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम वारो जेको हिननि रखियो आहे उन में जंहिं तरीक़े सां ही पैसा ॾियनि पिया माना आम माण्हू खे त उन्हनि जे लाइ असां हिकिड़ी गवर्नमेंट खे जेका सजेशन मोकिलियूं आहिनि ऐं असां उन ते ई जेको आहे वरी उहो तालके सतह ते उन्हनि जा जेके ऑफिसर्स आहिनि उन्हनि सां मीटिंगूं बि कयूं पिया त इन जेकर तव्हां इहे ॾियणु चाहियो था त घर वेठे बाइज़त तरीक़े सां माण्हुनि खे ॾियो कंहिंजी जेका आहे उहा तज़लील करे घुराए माण्हू उते जेको आहे उहो ॾाढो परेशान पिया थियनि हिकिड़ो त इन ते आहे ॿियो इहो आहे त हींअर जेको आहे उहो फुटी जी सीज़न हले पई फुटी लही वई आहे त उन्हनि जा जेके रेट्स वग़ैरह आहिनि उहे न पिया मिलनि हारनि खे ख़ासि करे त उन्हनि जे लाइ जेके डिप्टी कमिश्नर्स हज़रात आहिनि असांजा
त उन्हनि सां मिलूं था त उन्हनि खे जेको गवर्नमेंट ऑफिशियल रेट मुक़ररु कयो आहे उन्हनि ते जेको आहे उहो अमल कराइनि। त इन क़िस्म जूं असांजूं जेके आहिनि उहे एक्टिविटियूं हलनि पियूं। ऐं इन खां पोइ इहो आहे त असांजा कुझु जेके आहिनि उहे हींअर वेझड़ में कुझु बुक्स आया आहिनि जंहिंजी लॉन्चिंग सेरेमनी उहे कराइणियूं आहिनि। त इन ते असांजो उहो प्रोग्राम हलनि पिया सॼो। सही सही, बहितर बहितर, ॾाढो सुठो तव्हांजो कमु आहे। यस यस, ॾाढो सुठो फोकस आहे तव्हांजो। ऐं मूंखे बि ईअं लॻे पियो त ॾाढी फ्रस्ट्रेशन वधे पई। असां जेको लाइन्स में ॾिसूं पिया जहिड़े तरीक़े सां औरतूं बीठल आहिनि, जहिड़े तरीक़े सां उन्हनि खे पैसा मिलनि पिया, यकीन कयो ॾाढी ॾुखारी सूरत हाल आहे। सो सर, अव्हां खे मां रिक्वेस्ट कंदमि त जेको तव्हां मैसेज कन्वे कयो पिया, तव्हां थोरो अगेन असांजे व्यूवर्स ताईं उन मैसेज खे पहुचायो। थोरो असां वटि प्रॉब्लम हुयो। यस, तव्हांखे मां प्लीज़ रिक्वेस्ट कयां थी अगेन। जी जी, त असां जेको आहे सो स्विमिंग पूल्स जे तरफ़ नौजवान न वञनि। और यस, इहो ज़रूरी आहे। अच्छा, रुगो स्विमिंग इहा कोन्हे, पर इहे जेके वाह आहिनि धंधूं आहिनि या जिते बीठल पाणी आहे, हा हा, हिन में ॿारड़ा स्पेशली वेंदा आहिनि। अक्सर गर्मी आहे न, गर्मी खे थोरो हुनखे ख़तमु करण जे लाइ या हुनखे थोरो पंहिंजे पाण खे ईज़ी करण जे लाइ वीचारा स्विमिंग कनि था। पर हाणे हिन वक़्तु इहा सूरत आहे ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं को अहिड़े क़िस्म जो केस थिए थो ऐं थियनि पिया त जेके स्विमिंग स्विमर्स ठीक 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 ठीक, ओके ओके ओके। सो भट्टी एक्सपर्ट खां बि पुछंदासीं, तव्हांजी आउटिंग थींदी आहे ऐं यंगस्टर्स सां बि तव्हांजो टाइम गुज़रे थो, त ॾिसंदा आहियो त घणो हूंदो आहे त असां वञूं ऐं वञी स्विमिंग बि करणी आहे, इंजॉय बि करिणो आहे। मोस्ट ऑफ द केस हींअर वाक़ई वञनि पिया। मुंहिंजा नंढा ॿार वेंदा आहिनि प्राइवेट पूल में। साईं जी ॻाल्हि सही आहे त इहा नई शइ सिखण लाइ मिली आहे। हाणे ऑफकोर्स उन्हनि खे मना कंदासीं त इहा हिकिड़ी एहतियात करणु ऐं फ्रीक्वेंसी वधे पई, छो जो आई थिंक इलाही हेल्थ जे लाइ सही न आहे। वैसे पर्सनली हिन सीज़न में मां पूल ते न वियो आहियां। आई डोंट नो वाई, पर इंशाल्लाह प्रोग्राम थियो त वेंदसि। ओके, ज़बरदस्त। अच्छा, भला भट्टी एक्सपर्ट, मां तव्हां खां हिकिड़ो सिंपल क्वेश्चन आहे पुछणु चाहींदसि त उहा कहिड़ी आदत आहे जेका समटाइम्स तव्हां सोचंदा आहियो त इहा आदत मूं में छो आहे, इहा आदत मूंखे कढणी आहे, रियलाइज़ कयो आहे? हाँ, सुस्ती। मुंहिंजा दोस्त चवंदा आहिनि तूं बड़ा सुस्त है। मां वेठो हूंदो आहियां, चवंदो आहियां जा इसको बोल पानी लेके आ, जा मेरे के लिए पानी भर। त मूंखे चवंदा आहिनि, अच्छा मतिलबु यस्टरडे नाइट तक़रीबन असां 5:30 बजे राति ताईं वेठा हुआसीं। देयर इज़ लाइक पर्सनल टॉक के उन्हनि चयो, मूं चयो यार मूंखे गाॾी खपे, मां ईअं न वेंदसि। त उन्हनि चयो अबे यार तू कभी अपने आप को ना इंडिपेंडेंट कर, मतलब खुद पे डिपेंड कर, लोगों पर डिपेंड नहीं कर। अब तू इतना भरम रख रहा है, ये वो ऐसे नहीं होता। तू पान ते पान डिपेंड कर। मां चयो मूंखे गाॾी माना इहा आदत कढणी आहे। ओके जी, ओके जी। ऐं का उहा ॻाल्हि जेका पंहिंजी वणंदी हुजे त हीअ ॻाल्हि मूं में सुठी आहे ऐं मुंहिंजा जेके फ्रेंड्स आहिनि इन्हनि में बि हीअ शइ हुजणु खपे। आई थिंक निवड़त इज़ बेस्ट। आजिज़ी, हा, जेको माण्हू चए त मां ई सही आहियां ऐं ॿिया सभु ग़लति आहिनि, मोस्टली हाणे असांजी बेइज़ती थी। पर मां इन शइ खे वरी बि ईअं थींदो आहे त मां नंढो आहियां, ग़लति बि थी सघां थो, त मां ग़लतियूं कंदो आहियां, मां मञंदो बि आहियां। दैट्स इट। ओके ओके जी। तव्हां ॿुधाईंदा लास्ट में असांखे त सुबुह मेराण में असां अव्हांखे इनवाइट कंदा आहियूं, अची करे कीअं लॻंदो आहे अव्हांखे? अल्हम्दुलिल्लाह, इलाही ख़ुशी थींदी आहे। स्टाफ भलो आहे तव्हांजो, चांहि भली आहे। ओके जी। ऐं ज़ीरा प्लस खाइण लाइ मिलिया, एडिशनल ज़ीरा प्लस बि आहे। ओके ओके ओके, वाओ, ज़बरदस्त, ॾाढो सुठो लॻो तव्हां सां। हमेशह ॻाल्हाईंदे सुठो लॻंदो आहे। ऐं बहितर मूंखे एक्सपर्ट भट्टी जी इहा ॻाल्हि लॻंदी आहे त तव्हां जेको सोचंदा आहियो, कोशिशि कंदा आहियो त उनखे मां डिलीवर कयां, ऐं जेका शइ तव्हांखे सही लॻे थी तव्हां उनखे एक्सप्लेन करण जी घटि में घटि सुठी कोशिशि कंदा आहियो। जी जी। सो विद द एक्सपीरियंस पाण सिखंदा आहियूं ऐं विद द एक्सपीरियंस, विद द टाइम पीरियड असांखे रियलाइज़ थींदो आहे हिते असां ग़लति हुआसीं, हिते असां सही हुआसीं। अव्हां खां असां मैसेज वठंदासीं अहमद, ऐं अव्हां खां बि पुछंदासीं त अची करे कीअं लॻो? प्रोग्राम तमामु सुठो लॻो ऐं हर दफ़े अची करे कुझु न कुझु नयूं शयूं सिखण जे लाइ मिलंदियूं आहिनि। अॼु बि साईं वारनि मां तव्हां मां सिखियोसीं, तमामु सुठो लॻो। मुंहिंजो मैसेज इहो हूंदो की असांखे वधि में वधि जेको आहे उहो तइलीम ते फोकस करणु खपे ऐं असांजे अंदरि में जेका हिक ॿिए जे लाइ नफ़रत आहे उनखे ख़तमु करणु खपे ऐं कूड़ खे ख़तमु करणु खपे। असांखे पाण खे जेको आहे उहो पंक्चुअल जेको आहे उहो थियणु खपे ऐं सच ॻाल्हाइणु खपे। सही
बहितरीनु ॾाढो सुठो यूज़फुल तव्हांजो मैसेज ऐं मूंखे लॻे पियो त भट्टी जो मैसेज असां वटि इहो आहे त इंसान में आजिज़ी हुजणु खपे एंड यस सर अव्हांजो मैसेज छा आहे इन द एंड? हाणे इहे एॾा सुठा मैसेजिस खां पोइ तोखे मैसेज मुंहिंजे ख़्याल में वञण ते ॾाढो ॾुखियो पियो लॻे। ऐं हमेशह मुंहिंजी जेका लाइफ जो हिकिड़ो थीम हमेशह इहो रहियो आहे त डू द रिस्पेक्ट, इज़त कयो ऐं इज़त कमायो। ऐं उन खां पोइ ॿी ॻाल्हि आहे त जीअं साईं वारनि जो हिकिड़ो फोकस आहे त जेतिरो बि सोशल तव्हां ॿिए खे फ़ाइदो ॾेई सघो था तव्हांजी ज़ात मां त उहो तव्हांजी ज़ात ॿिए जे फ़ाइदे जे लाइ हुजे, तव्हांजी ज़ात पंहिंजी ज़ात जे लाइ न हुजे। छाकाणि जॾहिं असीं पंहिंजी ज़ात में ज़ात मिलाईंदा आहियूं त सेल्फिश थी वेंदा आहियूं, त वी शुड नॉट बी सेल्फिश। तो सेल्फिश न थियो। रियली ग्रेट, ॾाढो बहितरीनु तव्हांजो मैसेज, हमेशह जीअं यूज़फुल तव्हांजो मैसेज। व्यूअर्स अव्हां खां असां मोकिलाईंदासीं, वक़्त जूं घड़ियूं असांखे वधीक इजाज़त नथियूं ॾियनि एंड यस थैंक्स टू वुड बी हियर। वॾी महिरबानी तव्हांजी तव्हांजी बि महिरबानी। तव्हां जॾहिं बि ईंदा आहियो, मूं स्टार्टिंग में बि चयो प्रोग्राम असांजो ॾाढो बहितरु रहंदो आहे, ॾाढो सुठो रहंदो आहे। ऐं अहमद एंड भट्टी तव्हांजी बि मां थैंकफुल आहियां, तव्हां प्रोग्राम में आयो, प्रोग्राम असांजो ॾाढो सुठो खाराए थो, असांजे व्यूअर्स ताईं पहुतो आहे। हिन प्रोग्राम सां ख़ासि ताउन रहियो ज़ीरा प्लस जो। हर चांहि जो प्लस आहे ज़ीरा प्लस, ऐं गुफ़्तगू ऐं चांहि हुजे चयो वञे थो त पोइ ज़ीरा प्लस जॾहिं एडिशनल आहे त पोइ गुफ़्तगू ख़तमु थियण जो नालो ई नाहे वठंदी। ज़ीरा प्लस जो ताज़ो ऐं मुनफ़रिद ज़ाइको जेको ॿियो कंहिं में किथे। सो यस व्यूअर्स, इंशाल्लाह सुभाणे वरी हाज़िर थींदासीं, नवां महिमान ऐं खोड़ सारियूं पाण ॻाल्हियूं कंदासीं, कोशिशि कंदासीं त प्रोग्राम में डाइवर्सिटी हुजे। हींअर मूंखे ऐं मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदो इजाज़त, पंहिंजी दुआउनि में रखंदो यादि। अला वाही।